लाहौर सूबाई राजधानी लाहौर समेत पंजाब जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में हल्की बरसात जो सिलसिलो जारी आहे, जंहिं सबबि ख़ुश्की में घटिताई सबबि मौसम ख़ुशगवार थी वियो आहे। मौसमियात खाते मूजिबि लाहौर में अॼु सॼो ॾींहुं वक़्फ़े सां हल्की बरसात जो सिलसिलो जारी रहंदो। हल्की बरसात जो इहो सिलसिलो राति देर ताईं हलंदो रहंदो। मौसमियात खाते ॿुधायो आहे त बरसात जो सिलसिलो अॼु राति देर सां ख़तमु थी वेंदो, पर कोहीड़ो वधी वेंदो। सुभाणे सुबुह ऐं राति जे वक़्त में कोहीड़ो रहंदो। ॿिए तरफ़ लाहौर में हल्की बरसात सां गॾु ई वासा इख़्तियारियूं बि हरकत में अची वियूं आहिनि। वाइस चेयरमैन वासा चौधरी शहबाज़ अहमद ऐं MD ग़ुफ़रान अहमद तरफ़ां समूरनि डिस्पोज़ल स्टेशन्स जी सफ़ाई यक़ीनी बनाइण जा हुक्म जारी करे छॾिया आहिनि। MD वासा रोडनि ऐं अंडरपासिस खे क्लियर रखण जे लाइ फील्ड टीमनि खे मुतहरिक रहण जूं हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि। केतिरनि ई इलाइक़नि में इंतिज़ामिया तरफ़ां रोडनि तां बीठल पाणी कढण लाइ मशीनरूं पिणु लॻाई वयूं आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।